सीता रोड मां ही ताज़ा तरीन अपडेट है। नवां सां शेयर कयूं पिया। आसिफ अली जानवरी जी रिपोर्ट मुताबिक़ त अहले सुन्नत व जमायत हुसैनिया जे सरवाणो सैयद अलाज क़िबला सैयद नसीर अहमद शाह बुखारी पारां नेशनल प्रेस क्लब जे नई चूंडिजी आयल पार्टी जे मानवी चांहि पार्टी जो एहतमाम कयो। गॾोगॾु कामयाबी लाइ दुआ। ख़बर मूजिबि अलाज क़िबला सैयद नसीर अहमद शाह बुखारी पारां 2023 लाइ चूंडिजी आयल नई पार्टी जे मानवी पंहिंजे राशगाह ते चांहि पार्टी जो बंदोबस्तु कयो वियो ऐं मुबारकूं ॾियण सां गॾोगॾु कामयाबी लाइ दुआ पिणु घुरी वई। उन सिलसिले में वधीक सैयद नसीर अहमद शाह बुखारी चयो त नेशनल प्रेस क्लब सेता रोड मज़लूमनि जो आवाज़ आहे, जंहिं हर मोड़ ते पाण मल्हायो आहे। नेशनल प्रेस क्लब में नई चूंडिजी आयल नौजवाननि मां सेता वासियुनि खे भरपूर उम्मीदूं आहिनि। नेशनल प्रेस क्लब हर वक़्तु मज़लूमनि ऐं महकूमनि जो आवाज़ बणिजी ज़ालिमनि ऐं जाबिरनि अॻियां पंहिंजो ॻाट ऊचो कयो आहे। हिन वधीक चयो त चूंडिजी अचण सां ही नई पार्टी जंहिं रीते शहरी मसइलनि लाइ जाकोड़े रही आहे उहो क़ाबिल तारीफ़ अमल आहे। ईंदड़ वक़्त में बि असां चूंडिजी आयल उहिदेदारनि मां इहा ई तवक़ा रखूं था।